नगर, पाप नगर। मुखे उतां मिठल उथारियो, जेकॾहिं वेठो हुजां हा न त मुखे भी पुलिस वतियूं वञे हा, पर मिठल त आज़ाद हुजे हा न। मुखे कपड़नि जो वॻो ॾे हाजुल, त मां वञी थाणे ते वेहां त जीअं मिठल खे पुलिस छॾे। तुंहिंजे चवण या वेहण सां अदे मिठल खे पुलिस कोन छॾींदी। नूरल, पुलिस खे छोकरा घुर्जन। भला जेकॾहिं मिठल खे पुलिस न छॾियो न त मां बि लाकअप जे ॿाहिरां वेठो हूंदुसि, पोइ मिठल सां वेठो कचहरियूं कंदुसि आजुल। हूअं बि मिठल जा असां ते अणगणिया अहसान आहिनि, वरी छोकरनि जे एवज़ पाण वञी थाणे में वेठो आहे। अबा, तव्हां थाणे ते न वञो, मां पाण थो वञा थाणे ते। मुंहिंजे पेश पवण खां पोइ पुलिस मासड़ खे पाण ई छॾींदी। पर अदा, तू पुलिस जे वर चढ़ी वएं त तोखे घणो लोड़ाईंदा, तू न वञ। मारोले, वञणो त पवंदो न, मासड़ असांजे करे थो लोड़े, मुंहुं मां पाण ई ॾींदुसि। मल्हार, काको मिठल घर आहे, पुलिस हुनखे छॾे ॾिनो आहे। मासड़ खे पुलिस छॾियो आहे सारंग? तो पाण ॾिठो आहे? हा दा मल्हार, मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो त काको मिठल पंहिंजे घर में वेठो आहे। सारंग, पोइ वञी मां मिठल सां मिलंदुसि ऐं पुछंदोसांसि त तो ते पुलिस कीअं महिरबान थी। सारंग, मासड़ खे जेकॾहिं न पुलिस छॾियो आहे त हिन में पुलिस जी का चाल ज़रूर हूंदी। मल्हार, पुलिस पंहिंजो पूरो पूरो ज़ोर लाई, पर यार असांखे बि होशियार थी रहणो आहे। ऐं हा, ॿिन्ही खे गॾु बि नाहे घुमणो। जेकॾहिं ॿई पुलिस जे हथ अची वियासीं न त बालाश जा लोफर चाचे नूरल ऐं काके मिठल खे तंग कंदा। भले गॾु न घुमो, पर ॻोठ खां परे नाहे वञणो सारंग। बालाश खान जॾहिं न पुलिस जो आसरो पलियो, वो पंहिंजा माण्हू विढ़ाईंदो असां सां। वाह सही वाह, वॾी मालकी आहे साला साहब तुंहिंजी हिन घर में। बाक़ी असां मानी घुरूं था त ये नांग खे डक थी हणे, ऐं हिन पंहिंजे भाउ खे 2 बजे मानी ॾे थी बगर टाइम जे। वलू न चओ मुंहिंजे भाउ खे, हिकिड़ो ई त मुंहिंजो भाउ आहे। वलू तोखे त ख़बर आहे, पोपरी पीरन वारी आहे, बेपीरी न आहे। ऐं हा ॻाल्हि ॿुध, मुंहिंजे सदोरे भाउ खे न चओ। हा सही, हे सदोरो आहे। बाक़ी हिन घर में सभु असां जेको आहे बुरा आहियूं, बूबा न आहियूं। तक तक ऐं कीअं थो ॼण जेल मां निकिरी आयो आहे निभागो। अदा वलण खान, जे तोखे ॻाल्हि नथी वणे त मां हितां हलियो थो वञा। अदा तूं काॾे बि न वेंदे। वलू, मुंहिंजो भाउ काॾे बि न वेंदो, तोखे ॻाल्हि वणे या न वणे। हा न न, तू खा मुंहिंजा बाबा, तू खा। तू खाईंदे त मुंहिंजी दिलि ठरंदी ऐं हिन जी बि दिलि ठरंदी। वलू सदाई वेल में वञे त काॾे वञे। तू भली असां ते हथियार ताणे बि तुझे चाचे खे पुलिस खां ज़ोरी छॾायो आहे। पुलिस खां? पर चाचो त घरां निकितो तोॾां अचण लाइ, पोइ विच में पुलिस किथां आई? ॻोठ खां ॿाहिरां पुलिस मुंहिंजो रस्तो रोकियो, कमदार बि मूंसां साण हुयो। हुन वञी भोतार वरेल खान खे ॿुधायो ऐं पुलिस जो अॻु झलियाऊं। भोतार ज़ोरीअ पुलिस खां मूंखे छॾायो आहे। पुट वरेल खान, तुंहिंजी महिरबानी थी जो तो चाचे खे पुलिस खां छॾायो। महिरबानी जी ॻाल्हि न आहे शेरदिल, तूं असांजे राज जो माण्हू आहीं, तुंहिंजी मदद करणु असांजो फर्ज़ आहे। शेरदिल, तुझी तवंगरीअ जो असां वटि क़दुरु आहे। तूं बि असांजो क़दुरु कर, असांजी औताक ते ईंदो कर। चाचे खे छॾाए जेको तव्हां मूं ते एहसान कयो आहे न, उन एहसान जो सिलो शेरदिल तव्हांखे ज़रूर ॾींदो। बाक़ी तव्हांजी औताक ते अची तव्हांजो सलामी थियां, इहो शेरदिल जी दिल
मञे ई कोन थी। भले पंहिंजी दिलि जी ॻाल्हि ॿुध, असांजो तुंहिंजे मथां ज़ोर न आहे शेरदिल, पर असांजा दरवाज़ा हर वक़्तु तोले खुलियल आहिनि। तव्हांजो एहसान आहे बाबा। शेरदिल ऐं मां तव्हांजी महिरबानियुनि जा कर्ज़दार आहियूं। शेरदिल बाबा पंहिंजो ख्यालु रखजांइ, मतां बालाच खान जो को माण्हू अची तव्हां ते वार करे। कमदार याकूब ऐं कूड़ कॾहिं बि न साईं, कॾहिं बि न। कमदार शेर दिल जे सीने में शींहं जी दिल आहे, शींहं जी। बाक़ी ने बालाच वटि अहिड़ा कंधार आहिनि ई कोन जेके शेर दिल जो रस्तो रोके सघनि। अकबर, शेरदिल त असांजी औताक ते न ईंदो, पर तूं असांजी औताक ते ईंदो रहिजांइ। जी साईं, जी साईं। नूरल, पुलिस मूंखे बालाच खान जी औताक ते वठी वई ऐं बालाच खान उन्हनि खे चयो त मिठल खे छॾे ॾियो। नूरल, बालाच खान मूं ते महिरबानी कई, इन जो कारण भी मां ॼाणा थो। वॾो ज़ालिम आहे मिठल बालाच खान। रब बालाच खान खे पुॼंदो। नूरल, पुलिस वरी ईंदी ऐं मल्हार वारनि खे बि ख़्याल सां रहणो पवंदो। शेर दिल ते बि बालाच खान भरियो पियो। बस अदा, अलाह ख़ैर कंदो। केतिरो पुलिस ऐं बालाच खां लिकंदासीं। मां त हाणे तोॾे थाणे ते पियो अचां। न नूरल न, अहिड़ी ग़लती कॾहिं बि न कजांइ। पुलिस जे हथ तव्हां मां कोई बि अची वियो त सोगा थी वेंदव। मासड़, मूं बाबा ऐं अदा खे सम्झायो पर न पिया मुड़नि। अलाह कयो तव्हां अची वियो, न त बाबा ऐं अदा ॿई थाणे ते हुजनि हा। मल्हार खे त मूं बि छलियो हो, पर चए पियो त मुंहिंजे करे मासड़ थाणे में न विहे। बाबा, बालाज खान जो पाप नगर अञा केसी ताईं आबाद रहणो आहे? छा हुन ज़ालिम जे लाइ का देग तपणी आहे या न? तपंदी, ज़रूर ज़ालिम जे लाइ तपंदी। धरती तंग थींदसि धीअ। रब वटि देर आहे पर अंधेर न। मासड़, बालाज खान जो असां कहिड़ो ॾोह कयो आहे जो हू असांजे पोयां पइजी वियो आहे? मारुल धीअ, ज़ालिम खे ज़ालिम चवण जो असां ॾोह कयो आहे। असांजे छोकिरनि जी तवंगरी बालाच खान जी अखियुनि में कंडो आहे। रोशन आचर खे शेर दिल सारंग ऐं मल्हार ज़ोरी ज़ालिम जे क़ैद मां आज़ाद करायो आहे। इहो बि त ॾोह आहे न असांजो धीअ। मूंखे लॻे थो त बालाच खान पंहिंजा माण्हू पाण ई माराया हूंदा असांखे फासाइण लाइ। ज़ालिम आहे, कुझु बि करे सघे थो। बस नूरल, हाणे पंहिंजो ख्यालु रखणो। ईअं न थियो जो हुन ज़ालिम जा वाठा असांजो नुक़सान करे विझनि। सरदार साईं, मंठार खे आज़ाद कयो त जीअं शेर दिल ऐं मल्हार जूं मुंडियूं वढे। मंठार जी मोहताजी न खपे मुंशी। बालाज खान वटि ॿिया माण्हू बि आहिनि शेर दिल ऐं मल्हार खे मारण जे लाइ। बाक़ी मंठार खे सज़ा मिलंदी मुंशी। वॾो ॾाढो करे छॾायो आहे वरल खान मूंखे, न त सूबेदार अॼु मूंखे छॾे ई कोन पियो। चाचा, तूं मुंहिंजे पेरनि जा ज़ंजीर बणिजी थो वञी, न त थाणे ते वञी इन सूबेदार जो सिर खणी अचां हा। पाप नगर, पाप नगर, पाप नगर, पाप नगर। सरदार साईं हिकिड़ी जी आज़ादी ॾियो। शेर दिल जे सीने मां दिल कढी तव्हांजे अॻियां रखंदुसि। पोइ भल मूंखे तव्हां सॼी ज़िंदगी क़ैद कयो। तूं छा थो सम्झी त बालाज खान वटि ॿिया माण्हू कोन्हनि जेको सिर ॾेई ऐं सिर वठी सघनि? मंठार पाण खे एॾो कंधार न सम्झ। कंधार तव्हांजे नज़र में भली न हुजां सरदार साईं,
पर वफ़ादार आहियां। तव्हांजे हुकुम खे ज़िंदगी खां मिठो पाईंदो आहियां। इन जे करे दुश्मन जो सिर वठण में ख़ुशी थींदी आहे। तुंहिंजी वफ़ा ते बि बालाज खान खे पक न आहे। न सरदार साईं न, मंठार जी वफ़ा ते शक न कयो। मंठार तव्हांजे हुकुम खे इबादत सम्झी पूरो कंदो आहे। तव्हां हाकिम आहियो, तव्हांजी मर्ज़ी। बाक़ी मंठार वफ़ा जो मिसाल आहे बाज़ार साईं। तूं नथो ॼाणी मुंशी त मंठार केॾो वॾो नुक़सान कयो आहे शाहनवाज़ जे पुट खे मारे। सरदार साईं, मूं गुनाह ॼाणी वाणी कोन कयो आहे, पर पोइ बि हिन गुनाह जी सज़ा ॾियो। हिन मंठार खे क़बूल आहे, पर मुंहिंजी वफ़ा ते शक न कयो। मंठार अव्हांजे दर जो ग़ुलाम आहे, इब्ने ग़ुलाम। सरदार साईं, मंठार खे आज़ाद कयो त जीअं शेर दिल ऐं मल्हार जूं मुंडियूं वढे। मंठार जी मोहताजी न खपे मुंशी। बालाज खान वटि ॿिया माण्हू बि आहिनि शेर दिल ऐं मल्हार खे मारण जे लाइ। बाक़ी मंठार खे सज़ा मिलंदी मुंशी। मंठार, तुंहिंजो नसीब आहे जो तूं ज़ंजीरनि में ॿधो पियो आहीं। जे मुंहिंजो वसल आहे न, हिन वक़्त तोखे हिननि ज़ंजीरनि मां आज़ाद करे छॾियां। ही ज़ंजीर मंठार खे मजबूर कोन करे सघंदा मुंशी, पर सिक सां पाए पंहिंजे वफ़ा खे मान थो ॾियां। न त मंठार खे क़ैद करण कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। बस मोहब्बत आहे मुंशी, जेका मंठार खे मजबूर कयूं थी अचे। पुलिस बालाच जी वंगार बहंदी आहे चाचा। जेकॾहिं तुंहिंजा वॾेरा तोखे न छॾाइनि हा न, त तूं पुलिस जे लाकब में न, पर बालाच जे क़ैद खाने में हुजी हा। वॾो ॾाढो करे छॾायो आहे वरल ख़ान मूंखे, न त सूबेदार अॼु मूंखे छॾे ई कोन पियो। चाचा, तूं मुंहिंजे पेरनि जा ज़ंजीर बणिजी थो वञी, न त थाणे ते वञी इन सूबेदार जो सिर खणी अचां हा, उनखे ऐं बालाज जे वाठनि खे ॿुधायां हा त शेर दिल जे सीने में शींहं जी दिल आहे, शींहं जी। न शेर दिल न, पुलिस सां कोन विड़बो। ॿियो त मुंहिंजी ॻाल्हि मञ, वरल ख़ान सां मिलंदो कर पुट, वॾेरा आहिनि। ॿियो त ॾुखीअ महिल असांजे कम था अचनि। चाचा, पुलिस खां तोखे वरियल ख़ान छॾायो आहे न, तूं भली उन जी औताक ते हर हर हलियो वञ, मां तोखे कोन थो रोकियां। बाक़ी शेर दिल सुबुह जो शाम जो उन जी औताक ते वञी सलामी थिए, इहो चाचा कॾहिं बि न थींदो। बाबा, सोट इहा ॻाल्हि तव्हांजी पहिरीं मञी आहे जो हाणे मञींदो? गुलामी क़बूल कोन्हे, सिर कपिजी वञे इहो क़बूल आहे। सोट मूंखे एॾो मजबूर न कयो। मां वॾेरनि जे दर जो दरबान कॾहिं बि कोन थींदुसि। कोन थो तोखे चवां त वॾेरनि जो दरबान थी ज़िंदगी गुज़ार, पर छा चाचा? वॾेरनि जे दर ते वञी उन्हनि जो सलामी थिया? चाचा, इहा गुलामी न आहे त ॿियो छा आहे? भली मुंहिंजी हयाती हिकु ॾींहं जी छो न हुजे, पर जीअंदुसि शान सां। बाबा, तव्हां सोट ते कावड़ न कयो। सोट ज़ालिमनि खां तंग आहिनि त ज़ालिम, पर असांजी मजबूरी आहे न अम्मा, छा कयूं? बाबा, सोट पाणे मजबूरियुनि खे मुंहुं ॾेई वेंदो। तव्हां भले हिन जी हा में हा कयूं अचो, पर सोट खे छॾियो त सीनो ताणे घुमी। बालाज खान, कॾहिं तुंहिंजे ज़ुल्म जो दरवाज़ो बंदि थींदो? एतिरो ना कर जो क़यामत वारे ॾींहुं रब जी बारगाह में जवाब ॾेई सघे। राणी,
तुंहिंजी माउ ते हयाती लॻे थो त ॿार थी पई आहे। सम्झाईंसि त मुंहिंजे आड़ो चुप रहे, न त उफट मारे छॾींदोसांसि। बाबा, अम्मा ऐं मां हूअं वरी कहिड़ो ज़िंदा आहियूं। तव्हां जेकॾहिं असांखे मारींदव त तव्हांजी महिरबानी थींदी। तूं बि पंहिंजी माउ जे नक्शे कदम ते हली पई आहे। हाँ? मुंहिंजे आड़ो ॻाल्हाइण जे अंजाम जी तोखे शायदि ख़बर कोन्हे का, हा न? जे ख़बर हुजे ई आहे न, हयातीअ जी आख़िरी घड़ीअ ताईं ज़बान न खोली आहे। मां तव्हांजो हर हुकुम मञियो आहे, पर चाची ऐं हुनजे पुट खे तव्हां मारियो आहे, इहो ॾुख त मूंखे ज़िंदगी भर ताईं रहंदो। बाबा, छो हुन मासूम खे मारियव? मूं कोन मारियो आहे शाहनवाज़ जे पुट ऐं हुनजी ज़ाल खे। मंठार खां ग़लती थी वई, हुनजी हुनखे सदा ॾिनी अथमि, ज़ंजीरुनि में क़ैद आहे। मंठार खे क़ैद करण सां सदोरी ऐं हुनजो पुट त वापसि न अची सघंदा न। बालाज खान पंहिंजे खानदान जो वारिस मारायो थी। जेको थी वियो हुनखे यादि करण सां छा थींदो? पर मां तव्हांखे पहिरियों बि चयो आहे ऐं हाणे बि चवां थो, ॿीहर हिन शइ जो ज़िक्र मां हिते न ॿुधां। अम्मा, ख़बर न आहे त बाबा पंहिंजे वफ़ादार गुलाम खे अलाए किथे क़ैद कयो आहे। हूंदो जानवर वांगे ॿधल ज़ंजीर में राणी। मंठार बि बालाज खान जे गुनाह में बराबर जो शरीक आहे। मां त चवां थी पहिरियों उन जो सिर खणिजे, पोइ बालाज खान जो। हुकुम जो गुलाम आहे मंठार, गुनाह त बाबा थो न कराइनि। अम्मा, त पोइ सज़ा नौकरनि खे छो? अम्मा, मां त चवां थी मंठार खे सज़ा बि बाबा जे ज़ुल्म जो हिस्सो आहे। ज़ालिम जो साथारी बि ज़ालिम ई हूंदो आहे। बालाज खान जे ज़ुल्म जो दास्तान लिखण वारो बि इहो ई मंठार आहे ऐं सज़ा बि उन जो हुकुम आहे। चाचा, जेतिरा बाबा साईं जी अखियुनि मां लुड़क लड़िया आहिनि न, एतिरा बालाज खान जे जिस्म ते रोशन वार कदो वार। मुंहिंजे भाउ खे बि बालाज खान मारियो आहे रोशन। रब करे इहो बालाज खान असांजे वारे में अचे न त सभु हिसाब किताब ॻाए वॼाए वठंदासूं। हुकुम मारींदो हिन वरियल जे पुट ऐं भाइटे खे। मरंदा रावल ऐं सिकंदर सरदार साईं, तव्हांजो हुकुम थींदो त वरियल खान बि मरंदो। सरदार साईं, ख़बर न आहे मुंशी मखणो असांखे अलाए छो नथो भाए। पाप न गए, पाप न गए। पाप न गए, पाप न गए। एतिरो घुरे छा थो ॾिसी मल्हार? अॼु भला फट मारण जो इरादो अथई छा? राबेल खे नज़रुनि जा तीर कमान करे छॾिया अथई। ॾिसां थो त तुंहिंजे चेहरे में चंड अटकी पियो आहे। मल्हार खे सॼी सदी पंहिंजो चेहरो पसण दे। मुंहिंजा महबूब, तोमां मुंहिंजी हीअ दिलि भरिजे ई कोन थी। वक्त जी मारी दिल मुर्की आहे, तॾहिं त तोखे मुंहिंजे चेहरे में चंड अटकियल तूं नज़र अचे। मासात मल्हार, हीअ राबेल त साॻी आहे, बकरिन चारण वारी। मासात, तूं पहिरियां बि अमुल माणिक हुईं ऐं हाणे बि अमुल माणिक आहे। ही मल्हार तुंहिंजो ऐं तुंहिंजे हुस्न जो पहिरियां बि मस्तानो हुयो ऐं हाणे बि मस्तानो आहे। सॼो सोन आहे मासात, पर पंहिंजा वेरी न वधाए। बालाज खान जल्लाद आहे, असां हुन सां पूरा कोन पइजी सघंदासीं।
सभु सितम ऐं वैरनि खे मुंहुं ॾेई वेंदुसि। बसि रुगो पंहिंजो साथ सलामत हुजे। मासात बालाज हुजे या को ॿियो, जेकॾहिं रस्ते जो कंडो बणबो न त बूट जी खुड़ी सां मरोड़े छॾींदोसांसि। मां ॼाणा थी मासात त तूं ज़ालिम खे मुंहुं ॾियण जहिड़ो आहीं, पर मुंहिंजो साहु सुकी वेंदो आहे तोखे परेशानीअ में ॾिसी। मासड़ रुठल हुयो त ये दुनिया बेकार लॻंदी हुई। हाणे मासड़ परतल आहे त सभु परेशानियूं ख़तम। बाबा जे रुसण वारी ॻाल्हि यादि न ॼाणाए मासात, न त वरी अखियुनि जा दरिया उथली पवंदा। मूं गुज़िरियल वक़्त जूं सभु अभागियूं घड़ियूं विसारे छॾियूं आहिनि। माज़ाद मुंहुं बस कई। हाणे तूं पंहिंजे मुख जूं मुर्कूं बहाल कर त ही मल्हार मुर्की पए। मासात जे तूं राबिल जी अखियुनि जे अॻियां हुजी त अलाह सो क़यामत ताईं राबिल जे मुख ते मुर्क बरक़रार हूंदी। मासात मिठो आहीं, ॾाढो मिठो आहीं। हाय हाय, मिठी तूं बि माखीअ खां वधीक आई। ये मुंहिंजी दिलि हर हर तोसां मिलण जे लाइ मूंखे सताईंदी आहे, पर मां डिॼंदो आहियां त मासड़ जेकॾहिं न वरी मूंखां रुसी पियो त ये दिलि मुंहिंजी टुटी पवंदी। आहिनि त मुंहिंजी दिलि में बि साॻिया ई अंगल ऐं आटा, पर जॾहिं वक़्त जूं वेसा घाटियूं यादि ईंदियूं आहिनि न त माठ करे वेंदी आहियां। बाबा साईं, मूंखे कसम आहे तुझे हिन कब्र जे मिटीअ जो। ही रोशन बालाज खान जी बर्बादीअ जे लाइ कुछ भी करे सके तो, कुछ भी करे सके तो। हर वक्त मुंहिंजी बंदूक बालाज खान जे रत जी प्यासी हूंदी। बालाज खान जो हिन धरतीअ ते जेकॾहिं को दुश्मन आहे न, सिर्फ़ ऐं सिर्फ़ मां आहियां, मां। रोशन पुट, अदा रजब तुझे लाइ रत पियो रिनो, पर बस कौन हुयो हुनजो जो तोखे छॾाया ज़ालमनि खां। चाचा, जेतिरा बाबा साईं जी अखियुनि मां लुड़क लड़िया आहिनि न, एतिरा बालाज खान जे जिस्म ते रोशन वार कदो, वार। मुंहिंजे भाउ खे बि बालाज खान मारियो आहे रोशन। रब करे इहो बालाज खान असांजे वारे में अचे न त सभु हिसाब किताब ॻाए वॼाए वठंदासूं। हिसाब किताब बालाज खान खां तॾहिं वठबा जॾहिं पुलिस खां पाण बचूं। बालाज खान वॾो वस कंदो असांखे पुलिस जे हथां माराइण लाइ। गौर, जेकॾहिं बालाज खान ज़िंदा आहे न त ही रोशन कोन थो मरी सघे, कोन थो मरी सघे। कैद में वेही हिकु हिकु पल मूं बालाज खान जे मौत जे लाइ पाण खे बचायो आहे। मां पाण खे बचायो आहे। ही रोशन नथो मरी सघे गौर, नथो मरी सघे। रोशन पुट, अलाह तोखे वॾी हयाती ॾे, तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर पुट। चाचा साईं, तूं नथो ॼाणी त बालाज खान असांजे मथां केतिरो ज़ुल्म कयो आहे। रोशन, मां त चवां थो त हलो त हितां हलो। ईअं न थिए जो को असांखे ॾिसी वठे ऐं वञी पुलिस खे ॿुधाए। गमदिल, भले पुलिस बालाज खान जे चवण ते ज़ोर लाए। बालाज खान खे मारण खां पहिरियों ही रोशन पुलिस खे कॾहिं बि हथ न ईंदो। असां भले पुलिस खे हथ बि ॾियूं, पर पोइ बि पंहिंजो अंदेशो करणो आहे, पुलिस खां बि त बालाज खान जे माण्हुनि खां बि। जेकॾहिं बालाज खान मुंहिंजे साम्हूं चढ़ियो न, जिस्म जूं बूटियूं ॿारे छॾींदोमांसि। बालाज खान जा माण्हू असांखे छा ॻोल्हींदा? मां उन्हनि खे ॻोल्हे ॻोल्हे मारींदुसि। जिथे बि मिलंदा असुल टुकड़ा टुकड़ा कंदोमान। छो त रोशन जो जिन जलाद आहे, जलाद, मारे या खारे।
लगे थो त सिकंदर मुकमल ठीक थी वियो आहे पंहिंजे पेरनि ते बीठो आहे तॾहिं त तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो वरियल मुंहिंजे दुश्मन खे पुलिस खां त छॾे तू तो मुझे पुत्र के मारे चुके हैं बालाज खान रही गाल पुलिस का मानू छड़ाइण जी मां कोशिश कंदुसि त माण्हुनि जे कम अचां वडेरो आहियां ऐं राज जो मुंह में आसरो आहे छाजो वडेरो आहे तूं ना ई तूं वडेरो हिन ई शेरदिल तुंहिंजो राज आहे वडेल वरी बि चवाए थो त बालाज खान सां वेर न विच न त सिकंदर ऐं रावल ते वार थींदे ई वार ये ॿई पोणी बि न घुरी सघंदा बालाज खान जे पुल ते न चढ़ वरियल न चढ़ न त पोलाटी हिकड़ी खाराईंदोसि ज़ालिम त आहीं बालाज खान माण्हू मारण तोले वॾी ॻाल्हि न आहे भल मार असांखे असां तोखे कोन मारींदासीं छो त मूंखे भेण जी नक में नोड़ी विधल आहे बाक़ी तुंहिंजे दुश्मन खे पंहिंजो दोस्त ज़रूर कंदुसि त पोइ हिकु न ॿ कफन वठी रखजांइ ॿ बालाज खान शेरदिल खां पहिरियां ई तुंहिंजे हिन सिकंदर ऐं रावल जो मौत थींदो मौत सरदार साईं मंठार ते रुगो रहम कयो सभु कम सवला करे ॾींदो बाबा साईं वरियल खान शेरदिल ऐं मल्हार खे इहो मंठार ई मारींदो मुंहिंजे हाकुम मारींदो हिन वरियल जे पुट ऐं भाइटे खे मरंदा रावल ऐं सिकंदर सरदार साईं तव्हांजो हुकुम थींदो त वरियल खान बि मरंदो सरदार साईं ख़बर न आहे मुंशी मखणो असांखे अलाए छो नथो भाए असां तव्हांजे हुकुम ते ऋण ॿारे ॾींदासीं त पोइ वञी ऋण ॿारियो रावल या सिकंदर मां मूंखे हिक जो लाश खपे हिकिड़ो छो सरदार साईं ॿई मारे पोइ मोटंदासीं तकड़ न कयो हाकिम खान हिक हिक करे मारियोसि त जीअं वरियल खान पंहिंजे खानदान जे मौत जो मज़ो वठे हाकिम बालाज खान खे नाकामी पसंदि कान्हे का वरियल जे ॿिन्ही छोरनि जा सिर खणी पोइ मोटिजो न त तव्हांजा सिर सलामत न हूंदा वञो जेको हुकुम सरदार पाप न गए